बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, नए ऐं अहम मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असांजे मुआशरे में कुझु ग़लति रसूमात या कुझु ग़लति वाक़ियात पढ़िया था वञनि। उन्हनि वाक़ियात मंझां हिकु वाक़ियो जेको पढ़ियो थो वञे, जंहिंजो तारीख़ में कंहिं क़िस्म जो वजूदु न आहे, उहो वाक़ियो आहे शहज़ादा क़ासिम बिन इमाम हसन अलैहिस्सलाम जी शादी। इहो वाक़ियो कंहिं बि मोतबर रिवायत में न आहे या कंहिं बि मोतबर आलिम दीन इन खे ज़िक्र नाहे कयो। शहज़ादा क़ासिम, जंहिंजी उमिरि करबला में 13 सालनि खां कुझु इज़ाफ़ी यानी 13 साल कुझु महीना हुई, ऐं शहज़ादा क़ासिम जी जेका शादी जे बारे में अगरि क़ाइल थिजे त उन मां कुझु यानी का बि उन ते दलील कोन्हे, का बि मोतबर दलील कोन्हे। ऐं उन ई सां गॾोगॾु जंहिं ख़ातून सां या जंहिं बीबी सां निस्बत ॾिनी वञे थी शहज़ादा क़ासिम जी शादी जी, उहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी जनाब फ़ातिमा कुबरा, जंहिंका करबला में जंहिंजी शादी थियल हुई। इमाम हसन जे वॾे फ़र्ज़ंद हज़रत हसन मुसन्ना सां जंहिंजो निकाह थियल हो, ऐं इमाम जी धीउ सां अहिड़ी निस्बत ॾियणु जंहिंजो निकाह थियल आहे ऐं उहा निस्बत ॿिए शख़्स सां जे निकाह जी निस्बत ॾियणु, इहा हिकु तौहीन इमामत बि इन सां लाज़िम अचे थो, ऐं मुआशरे में बि इहा शइ बुरी आहे। जॾहिं त इहा तमामु मोतबर रिवायतनि में ऐं मोतबर किताबनि में इहा शइ साबित आहे त करबला जे वक़्तु, करबला जे सान्य वक़्तु या करबला में जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी धीउ जेका मौजूदु बि हुई उते, उहा शादीशुदा हुई। अगरि शादीशुदा हुई त हाणे अगरि उनजे निकाह जी निस्बत असां ॾियूं त शहज़ादा क़ासिम सां इमाम शादी कराई त उहा इमाम अलैहिस्सलाम ते इत्तहाम ऐं इमाम अलैहिस्सलाम जी तौहीन आहे, औलाद अहल बैत जी तौहीन आहे, जे इहो हिकु अहिड़ो गुनाह आहे जंहिंजी का बि माफ़ी कोन्हे। टे नंबर ते असां अगरि करबला में ॾिसूं त करबला में छा शादी जो मौक़ियो हो। अहिड़ी सूरत हाल में छा अक़ुलु तस्लीम करे थो जो को शादी थिए जिते दुश्मननि जो घेराव आहे, जिते इमाम अलैहिस्सलाम जेको आहे दीन इस्लाम खे बचाइण जे लाइ क़ुर्बानियुनि जे लाइ पंहिंजे अंसारो पंहिंजे यारो मददगारनि खे क़ुर्बानी जे लाइ तयारु करे रहियो हुजे, ऐं जिते इमाम अलैहिस्सलाम खे इहा ख़बर हुई त असां मां को बि न बचंदो, ऐं उन ई मौक़े ते अगरि का शादी जो जंहिंखे अक़ुलु बि तस्लीम नथो करे, जंहिं शइ खे अक़ुलु तस्लीम नथो करे, त उहा आम इंसान खां बि नथी थी सघे, त इमाम त वरी बि इन शइ खां बाला आहिनि। इंशाअल्लाह असां नए मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।